मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुम्मा लतुस्अलुन्ना यौमइज़िन अनिन नईम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम शमादिल मिश्कात तन सीना जुजाजा नूर का शमादिल मिश्कात तन सीना जुजाजा नूर का तेरी सूरत के लिए उतरा सूरा नूर का हम्द-ए-सलातो-व-सलाम खां बाद निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ व मुकर्रम सामीईन हाज़रीन ज़वील एहतिशाम स्टेज ते वेठल उलमाए ज़ी वक़ार मुझे महबूब मुर्शिद कंबर वारे साईं जा गुलामो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा अणगण एहसान हिन ख़ुसूसन मु गुनहगार जे मथा तही वडो शर्फ जी गाला जो महबूबन जे दरवाजे ते बिही करे सबक बुधाइण जो एक मौको मिलो आहे तहां दोस्तन जे अगियां इंशाअल्लाह अज़ीम मुख्तसर टाइम जे अंदर मां पंहिंजी गुफ्तगू के वाइंड अप कंदो अल्लाह तबारक व तआला आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के दुनिया जे तख्ते ते वडियूं अज़मतूं शान मकाम देई करे दुनिया जे तख्ते ते दिलबर नबी के मोकिलियो अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद फुरकान हमीद बुरहान रशीद जे अंदर इरशाद फरमायो क़यामत जे दिहाड़े तव्हां खां नेमत जे बारे में सवाल कयो वेंदो फ़कीरो नेमत जे बारे में सवाल कयो वेंदो उहा नेमत कहिड़ी आहे जंहिं जे बारे में क़यामत जे दिहाड़े सवाल कयो वेंदो खानदान नबूवत का पुछा क्यों तो नेमत केड़ी आ गवाही घर वाला ॾियनि न उन्हनि खां पुछा कयूं त नेमत केड़ी आ हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमाइनि था इन नेमत मां मुराद दिलबर नबी जी ज़ात आ मुस्तफ़ा करीम जी ज़ात आ तव्हां खां उन जे बारे में पुछा कयो वेंदो त दुनिया में मुस्तफ़ा जे कड हुए या न हुए मुस्तफ़ा जे मुस्तफ़ा करीम जे असहाब जे कड हुए या न हुए मुस्तफ़ा करीम जे अहले बैत अतहार जे कड हुए या न या ई पयो भटकंदो रहे इन शइ जे बारे में सवाल कयो वेंदो हाँ जेके दुनिया में दिलबर नबी खे अॼुकल्ह त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नूरानियत जो भी तू इनकार करी जेके या रसूल अल्लाह उनजुर हालना चवण ते एतराज कन वो जरा गौर त कन अल्लाह जे कुरान जे तरफ अल्लाह जो कुरान छा फरमाए रहियो आहे अल्लाह तो फरमाए क़यामत जे दिहाड़े मोमिन जेके दिलबर नबी जा गुलाम हूंदा उन जे अगियों भी हिकु नूर हूंदो उन जे पोयों भी हिकु नूर हूंदो अगियों भी नूर पोयों भी नूर हाँ उन दिहाड़े भी उहे चवंदा मुनाफिकीन छा चवंदा अल्लाह जो कुरान गवाह अल्लाह तो फरमाए यौम यकूलुल मुनाफिकून वल मुनाफिकात उन दिहाड़े मुनाफिक मर्द ऐं मुनाफिक औरतूं चवंदा कंहिंजे लाइ लिल्लज़ीना आमनुंजुरूना उन्हनि माण्हुनि जे लाइ चवंदा जिन ईमान आंदो उन्हनि जे अॻियों भी नूर हूंदो उन्हनि जे पोयों भी नूर हूंदो उहे छा चवंदा उन्जुरूना हिते एतराज़ करें तो उहे जेके जिन के जंहिंजे लाइ हिते एतराज़ करें तो मोमिननि खे चवंदे उन्जुरूना असांजे हाल ते रहम कर क़यामत जो ॾियारो हूंदो पाण ॿुधाईंदो आहे नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो हर हिकु खां बेज़ार हूंदो पर उन वक़्तु मोमिननि जो इहो शान आहे उन्हनि जे नूर खे ॾिसी करे चवंदे उन्जुरूना असांजे तरफ़ भी ॾिसो छा कयूं नक़्तबिस मिन नूरिकुम अल्लाह जो कुरान आहे तू चवंदो आहे सुन्नी कुरान न पढ़ंदा आहिनि अड़े मां चवंदो आहियां सुन्नी ही कुरान खे सम्झियो आहे
तो सिर्फ निड़िया का हेठ लहे ही कोन तो कुरान छा तो फरमाए उनजुरूना नक्तबिस मिन नूरिकुम असा कुछ हिस्सो तव्हां जे नूर मां वठा महबूब नूर ना है अरे महबूब नूर ना है तो मोमिनन के नूर कियां मिले महबूब ता सरापा नूर तने तो मुस्तफा जे तुफैल इनके भी नूर मिले हो ना मी वराइकुम वो मोमिन चवंदा मी वराइकुम पोइते वञो पोइते वकील अर्जियो मी वराइकुम पोइते वञो दुनिया में फलतमिसु नूरन पोइते वनी नूर तलाश करे अचो पोइ काॾे वेंदे हां फलतमिसु नूरन पोइते वनी नूर तलाश करे अचो हां उन वक्त तोखे को मौक़ो मिलंदो ही कोन उन वक्त तोखे मौक़ो मिलंदो ही कोन तने तो सैयदी आला हजरत फरमाया ना आज ले इनकी पना आज मदद मांगे इनसे फिर न मानेंगे कयामत में अगर मान गया हाँ हाँ कयामत जे दिहाड़े दिल पर नबी जी मर्जी आ मने या न मने हाँ सिर्फ आखिर में आखिर जे अंदर सिर्फ मां एकड़ी गाल अर्ज कया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाते बाबरकत हदीस कुदसिया अल्लाह जी जात बाबरकत इरशाद फरमायो तवज्जो कजो अल्लाह जी जात बाबरकत इरशाद फरमायो या मुहम्मद अंत नूर नूरी या मोहम्मद सईद आला हजरत पंहिंजे फतवा रिज़विया शरीफ जे अंदर 28 नंबर जुल्द में यह हदीस पाक नकल फरमाई या मोहम्मद अंत नूर नूरी दिलबरा तू मुझे नूर जो नूर व सिर